नाज़िन खानपुर में नापरकोट थाने जी हद मां अगवा थियल मुग़वियन जी बाज़ियाबी लाइ पुलिस पारां गढ़ी तेगो जे कच्चे वारे इलाइक़े में चढ़ाई कई वई आहे। उन हवाले से वीडियो लिंक मौजूद है। आवाज़ न्यूज़ रिपोर्टर अब्दुल मालिक महर। जी अब्दुल मालिक जी बिल्कुल, खानपुर तालुके में कुछ ॾींहं पहिरियां जेके आहे टिन मुग़वियुनि खे जेको आहे अगवा कयो हुयो। टिन माण्हुनि खे जेको हिन वक़्त ताईं उहे धाड़ेलनि जे चंबे में आहिनि ऐं शिकारपुर ज़िले जी जेकी पुलिस आहे उहा खानपुर DSP जी अॻुवाणी में मुख़्तलिफ़ गढ़ी तेगे जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में उन्हनि जी चढ़ाई थी आहे। ॿिए पासे जेको आहे ॻोठाणनि जो चवणु आहे त पुलिस जेकी असां सां ज़्यादती कई आहे, असुल ॾुआरी पकड़ण जे बजाए जेको आहे असां ग़रीबनि जे मथां जेको आहे पुलिस जूं चढ़ाई थियूं आहिनि। उन हवाले सां हिन वक़्तु असां खानपुर तालुके जे गढ़ी तेगे वारे कच्चे वारे इलाइक़े में मौजूद आहियूं। इन्हनि खां मालूमात वठंदासीं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। असां नापरकोट जी पुलिस नाजाइज़ी करे थी, काथे धाड़े लॻाया, असां काथे मिस्किन जी ग़रीबनि खे ॿधे थी। हाणे सुबुह असांजी चढ़ाई कई अथसि, 8 दफ़ा खणी वई, 2-3 बाल खणी विया नंढा नासूम। उन खां बाद में 8-9 ॿकरियूं खणी वई आहे। हे घरनि जी भंज ड्राह करे वई आहे। साईं सुबुह सां नापरकोट जी पुलिस जंहिंमें चढ़ाई कई आहे, असां ग़रीब मिस्किन हारी माण्हू आहिया आहियूं। कंहिंखो बि इलाइक़े में असांजी पुछा करे त जे हे ॾुहारी आहिनि या रूपोश आहिनि, पोइ बि असां हर बच्चा ॿार बि हिते पर असां पाण बि अची करे हुकूमत खे हथ ॾींदासीं त कोन कंदासीं। असांजी कंहिंखां पुछा करे को MC या FIR या कुझु दाख़िल आहे त असां उन में बाक़ी हाणे उन जूं कार्रवायूं आहिनि। पुलिस हाणे सॼी भंज ड्राह कई आहे। घर जा सामान नंढड़ा हिते गाबा बीठा, उन्हनि फरनि खे गोलियूं हणणो या ॿारनि खे डुकाए वठणो। 8 औरतां 3 ॿार नासूमड़ा, ॿिया खीर धावक ॿार हिते छॾे वई आहे। हाणे इहो त असांजी आहे त DIG साहिब खे सिंधी IG खे असांजी अपील आहे त असांजो तहफ़ुज़ कयो वञे। तव्हां मुतासिरीन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जिन जो चवणु आहे त खानपुर तालुके जी जेकी नापरकोट थाणे जी पुलिस जेकी आहे उहा असुल ॾुआरनि जे बजाए जेको आहे असां ग़रीबनि जे मथां जेके चढ़ाई करे पई ऐं उन्हनि घरनि जी भंज ड्राह करे ऐं मुख़्तलिफ़ जेको सामान खणी वई आहे। उन सां गॾोगॾु माल जेको आहे 8 ॿकरियूं ऐं 8 औरतूं खणी वई आहे। उन सां गॾोगॾु मौसूम नंढड़ा ॿार आहिनि, उन मौसूमनि खे खणी वई आहे। हिननि जो वधीक चवणु हो त असुल ॾुआरी जे कार्रवाई करण बदिरां जेको आहे असां ग़रीबनि जे मथां बार बार पुलिस जूं चढ़ायूं आहिनि। जिते ॾुआरी आहिनि उते उहा पुलिस वञे कोन पई। हिननि IG सिंध, DIG लाड़काणो, SSP शिकारपुर खां इहा घुर कई आहे त हिन जेकी वारदात कई वई आहे उन जी सही नमूने सां जांच कराई वञे ऐं असांखे इंसाफ़ फराहम कयो वञे।